खैरपुर नाथन शाह में स्कूल में चोरी करने वाले वाक़े खिलाफ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गोज़ो जो तारीख़ी हाई स्कूल में नामालूम चोर कमरे जा ताला तोड़े सोलर प्लेटूं चोरी करे फरार थी विया। अहिड़े वाक़े खिलाफ स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौके ते उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो स्कूल बोर्ड सबबि ख़त्म थी वियो हुयो, जंहिंखे असां वरी ॿीहर बहाल कयो आहे, पर चोरनि जो आज़ार घटिजी न सघियो आहे। पुलिस पोस्ट वेझो स्कूल में चोर सोलर प्लेटूं चोरी करे फरार थी विया आहिनि। हुननि एसएसपी दादू खां मुतालबो कयो त जल्द असांजे स्कूल में थियल चोरी वापसि कराई वञे। मोरो भरिसां ज़मीन जे तकरार तां क़त्ल थियल हमराह जो केस 7 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो आहे। फरीद देरो में कोरेजा ज़मीनी तकरार जे थियल झेड़े में गुल मोहम्मद कोरेजो जो हारी शरीफ चांडियो जे क़त्ल जी एफआईआर संदसि भाउ बशीर चांडियो जी फरियाद ते 9 जवाबदारनि मथां दाख़िल कई वई आहे। एफआईआर में 6 मशोरी ऐं 3 कोरेजा शामिल आहिनि। क़त्ल में नामज़द तौर शामिल जवाबदारनि में अली गुल मशोरी, अली बख्श, असगर, खैर मोहम्मद कोरेजो, रमीज़ राजा कोरेजो, अहमद नवाज़ पुत्र ख़ान मोहम्मद कोरेजो, अरबाब मशोरी, मंठार गुलज़ार मशोरी आहिनि। सनत ऐं तिजारत जे सूबाई सेक्रेटरी अब्दुल रशीद सोलंगी चयो आहे त खंड फैक्ट्रियूं ऐं खाइण वारो तेल ठाहींदड़ कारखाना बचत बाज़ारुनि ज़रिए शहरनि खे सस्ती खंड ऐं सस्तो ऑयल फ़राहम करण लाइ अॻिते अचनि। हुकूमत उन्हनि सां मुकमल सहकार कंदी। सूबाई सेक्रेटरी सनत ऐं तिजारत अब्दुल रशीद सोलंगी अहिड़ो इज़हार शहबाज़ हाल, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़ननि जे तेल ऐं खंड ठाहींदड़नि सां थियल इजलास में कयो। उन मौके ते अब्दुल रशीद सोलंगी जो वधीक चवण हो त सिंध में ताल के सतह ते बचत बाज़ारूं मुनक़िद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं उन हवाले सां अॼु इजलास में चयो वियो आहे त खंड ऐं तेल जी बचत बाज़ारुनि में रिआयती अघनि खे यकीनी बणायो वञे त जीअं अवाम खे मयारी ऐं सस्तो तेल फ़राहम करे सघिजे। उन मौके ते सनतकारनि यकीन ॾियारींदे चयो त सनत खाते कंहिं बि सनत खे जेको बि इलाइक़ो ॾिनो वेंदो उन ते सख़्ती सां अमल दरामद खे यकीनी बणायो वेंदो। इजलास में एडिशनल कमिश्नर हैदराबाद फारूक शहजाद कुरैशी, एडिशनल कमिश्नर मीरपुर ख़ास शहबाज चंदर, डिप्टी सेक्रेटरी सनत ऐं कॉमर्स शफ़क़त अली अबड़ो ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई।